नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी में खबर ॾींदा हलूं त पाक फ़ौज जे सिपा सालार जनरल कमर जावेद बाजवा जो चवण है त कोरोना सबब माण्हू मसलन जो शिकार है, इन जी मदद कई वञे। पाक फ़ौज जे आम लाॻापिल वारे शोबे ISPR मूजिब पाक फ़ौज जे सिपा सालार सदरन कमांडर कोयटा जो दौरो कयो। कोयटा पहुचण ते कमांडर सदरन लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद वसीम अशरफ इन जो इस्तक़बाल कयो। ISPR मूजिब जनरल कमर जावेद बाजवा के ऑपरेशन तैयारियुनि, सिक्योरिटी सूरतहाल, पाक फ़ौज बॉर्डर ते हिफ़ाज़ती वायर लगाइण ते अमल ते ब्रीफिंग ॾिनी वई, जॾहिं ते आर्मी चीफ के करतीना सेंटर जो भी दौरो करायो वियो। ISPR मूजिब आर्मी चीफ के कोरोना के हवाले से इंतजामिया से मिली जारी कदमन खां भी आगाह कयो वियो। इलाइक़े जे समाजी सूरतहाल की बेहतरी के हवाले से भी ब्रीफिंग ॾिनी वई। इन मौके ते आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त बलूचिस्तान पाकिस्तान जो मुस्तक़बिल है। बलूचिस्तान के मुस्तक़बिल के लिए ताउन जारी रखण असांजी ज़िम्मेवारी है। इन कमांडर के हिदायत कई है त बलूचिस्तान के परे वार इलाके में हलंदड़ ताईं हर सूरत में पहुंचण यकीन बणायो वञे। कोरोना सबब जेके माण्हू मसलन जो शिकार है, उन जी मदद कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।